सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 8 एक्सरसाइज नंबर 1.2 मश्क हिकु ॾाई ॿ पार्ट 1 ॿारो अवां जो रियाज़ी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भलीकार। ॿारो असां पोयनि सबक़नि में हक़ीक़ी अदनि जे मुख़्तलिफ़ ख़ासियतनि जे बारे में पढ़ी आया आहियूं। हिन लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 1.2 खे सॉल्व कंदासीं। क्वेश्चन नंबर पहिरियों आहे रिकॉग्नाइज दी प्रॉपर्टीज़ ऑफ रियल नंबर्स यूज्ड इन द फॉलोइंग। हेठिन में हक़ीक़ी अदनि जे ख़ासियतनि जी सुञाणप करियो। पहिरियों नंबर असां वटि हिसाब आहे 1/2 + 2/3 = 2/3 + 1/2। हाणे असां इन में इहा सुञाणप कंदासीं त हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। अचो त सॉल्व कयूं। सभ खां पहिरियां असां हिते लिखंदासीं सॉल्यूशन। पोइ असां हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे उन जो स्टैंडर्डाइज़ फॉर्म लिखंदासीं। हाणे हिन में जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे त a + b = b + a। छा ॿारो तव्हां कुझु प्रॉपर्टीज़ पढ़ियूं हुयूं? हीअ आहे जोड़ जे लिहाज़ खां। छा अहिड़ी का प्रॉपर्टी तव्हां पढ़ी? जी हा, बिल्कुलु असां अहिड़े क़िस्म जी प्रॉपर्टी पढ़ीसीं। उनजो नालो आहे कम्यूटेटिव प्रॉपर्टी ऑफ एडिशन, जंहिंखे सिंधी में चयो वेंदो आहे जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारी ख़ासियत। त पोइ असांजे हिन गिवन सम जे अंदरि जोड़ जे लिहाज़ खां मटा सटा वारी ख़ासियत इस्तेमालु थियल आहे। इहो ई असांजो आंसर आहे। हाणे ॿियो नंबर हिसाब आहे असां वटि, उहो आहे 4/3 + 1/3 + 2/3 = 4/3 + 1/3 + 2/3। हाणे तव्हां ॾिसो त हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। त पोइ अचो त असां हिन प्रॉपर्टी जो स्टैंडर्डाइज़्ड जेको फॉर्म आहे उहो लिखी था ॾिसूं। त अचो हाणे असां लिखंदासीं त हिते ॿाहिरि असां वटि a पियो आहे प्लस ब्रैकेट में b + c = a + b + c। ॿारो त तव्हां छा का अहिड़ी प्रॉपर्टी पढ़ी जोड़ जे हवाले सां? जी हा, बिल्कुलु असां ही प्रॉपर्टी पढ़ी आहे जोड़ जे हवाले सां। इन जो नालो आहे एसोसिएटिव प्रॉपर्टी ऑफ एडिशन। हिन खे चयो वेंदो आहे जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत। हिन सम जे अंदरि जोड़ जे लिहाज़ खां संगत वारी ख़ासियत इस्तेमालु थियल आहे। हीअ थी वियो असांजो आंसर। टियों नंबर सम आहे 9 × 10/9 + 20/9 = 9 × 10/9 + 9 × 20/9। हाणे असांखे ही सम गिवन आहे, असां हिनखे सॉल्व कंदासीं। असांखे ॾिसणो आहे त हिन सम जे अंदरि जेका आहे कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। हाणे असां हिन प्रॉपर्टी खे स्टैंडर्डाइज़ फॉर्म में लिखंदासीं। असां लिखंदासीं सॉल्यूशन a × b + c = a × b, a × b + a × c। छा ॿारो तव्हां अहिड़े क़िस्म जी प्रॉपर्टी पढ़ी हुई? जी हा, बिल्कुलु असां प्रॉपर्टी पढ़ीसीं। त उनजो नालो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन। जंहिंखे सिंधी में चयो वेंदो आहे ज़र्ब जी विरासत वारी ख़ासियत जोड़ जे मथां। पर हाणे ॾिसो हीअ आहे, हिनखे हिनजो ॿियो नालो अथव त लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। आर में तव्हां लिखी सघो था त लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। छाकाणि त हीअ जेका आहे उहा खाॿे पासे खां शुरू थियल आहे।
हाणे हिन में ॾिसो त कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। हिते ॾिसो न हीअ जेका आहे खाॿे पासे खां शुरू थियल आहे, तव्हांखे लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चयो वेंदो। ऐं हिते वरी साॼे पासे खां आहे। तव्हां इहे शयूं बसि पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। बाक़ी हिननि ॿिन्ही जे संबंध जे अंदरि जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहिनि उहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन आहिनि। त अहिड़े तरीक़े सां तव्हां हिन हिसाब खे तव्हां सॉल्व पाण करे छॾिजो। पर हिन में छा आहे, हेॾां ॾिसो त आहे साॻी प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन जेका आहे चौथे हिसाब में इस्तेमालु थियल आहे। पर तव्हां सिर्फ़ु उन में इहो लिखिजो आर में जेका आहे राइट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी, छाकाणि त हेॾां जेको सी ॿाहिरि आहे, जेको ॾिसो राइट साइड खां जेको टर्म आहे उहो ॿाहिरि निकितल आहे। हेॾां जेको आहे लेफ्ट साइड खां जेको टर्म हुयो ॿाहिरि निकितल आहे। इहो ई मंतक आहे हिन जे पुठियां। तंहिंजे करे हिन प्रॉपर्टी जेको 3 नंबर प्रॉपर्टी जेका इस्तेमालु थियल आहे 3 नंबर हिसाब जे अंदरि, त उनखे लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चयो वेंदो आहे। ऐं जेको चौथो नंबर जेको हिसाब आहे उन जे अंदरि जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर एडिशन, उनखे जेको आहे राइट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चयो वेंदो आहे। हाणे तव्हां इहो सम पाण करे छॾिजो। ॿारो हाणे हिसाब नंबर 5 असां हल करे ॾिसंदासीं। असां इहो मालूम कंदासीं त हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। अचो त हाणे असां हिन खे सॉल्व कयूं। बिकॉज़ a minus b into c is equal to ac minus bc। हाणे ॿारो तव्हांखे मूं प्रॉपर्टीज़ पढ़ायूं, छा अहिड़े क़िस्म जी का प्रॉपर्टी उते हुई? जी हा, बिल्कुलु हुई। उनखे चयो वेंदो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन, जंहिंखे सिंधी में चयो वेंदो आहे ज़र्ब जी कट जे मथां विरासत वारी ख़ासियत। ऐं हिन खे असां ईअं बि चई सघूं था आर में राइट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। हाणे असां इहो ॾिसंदासीं त हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। अचो त हाणे असां चेक कयूं, लिखंदासीं त बिकॉज़ a into b इज़ इक्वल टू b into a। छा तव्हां अहिड़ी का प्रॉपर्टी पढ़ी हुई? जी हा, बिल्कुलु असां अहिड़ी प्रॉपर्टी पढ़ी आहे। हुनखे चयो वेंदो आहे कम्यूटेटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन, यानी ज़र्ब जी मटासटा वारी ख़ासियत। ॿारो हाणे असां 7 नंबर हिसाब हल कंदासीं। ॾिसंदासीं हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। a into b into c इज़ इक्वल टू a into b into c। हाणे हिन खे चयो वेंदो आहे एसोसिएटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन, ज़र्ब जी संगत वारी ख़ासियत। अहिड़े तरीक़े सां हिसाब नंबर 8 जेको आहे उन में ॾिसंदासीं कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। हीअ हिते लिखियलु आहे त a अपॉन b इंटू b अपॉन a इज़ इक्वल टू b अपॉन a इंटू a अपॉन b इज़ इक्वल टू 1। जॾहिं असां कंहिं नंबर सां ॿियो को अहिड़ो नंबर ज़र्ब कयूं ऐं जवाबु 1 ईंदो आहे त उनखे चयो वेंदो आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स। मल्टीप्लिकेटिव इनवर्स यानी ज़रबी उबतड़। अहिड़े तरीक़े सां ॿारो हाणे हिसाब नंबर 9 आहे। असांखे ॾिसणो आहे त हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। बिकॉज़ हाणे हिते ॾिसो टर्म आहे a,
हाणे ए में जोड़ थियल आहे माइनस ए इज इक्वल टू त माइनस ए प्लस ए इज इक्वल टू 0। हाणे असां के नंबर में उन जहिड़ो को ॿियो नंबर जोड़ कयूं था त जॾहिं जवाबु 0 मिली वेंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं एडिटिव इनवर्स, यानी कि जमी उबतड़। त हिन में जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे उनजो नालो आहे एडिटिव इनवर्स प्रॉपर्टी। हाणे हिसाब नंबर जेको हीउ 10 नंबर हिसाब आहे, 10 नंबर हिसाब मां अहिड़ो हिसाब पोइ करे आयो आहियां, उहो हुयो 8 नंबर हिसाब। उनखे ॾिसी तव्हां इनखे सॉल्व करे छॾियो। बहरहाल वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन में जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे उनखे चयो वेंदो आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स प्रॉपर्टी। अहिड़े तरीक़े सां 12 हाणे असां हिसाब नंबर 11 हल कंदासीं। ॾिसंदासीं हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। ए इंटू बी माइनस सी इज इक्वल टू ए इंटू बी माइनस ए इंटू सी। हाणे हिन प्रॉपर्टी जो नालो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लिकेशन ओवर सब्ट्रैक्शन। हाणे ही आहे हिसाब नंबर 12। हाँ, और में हिन जो नालो आहे त लेफ्ट डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी। हिसाब नंबर 11 जे अंदरि हिन प्रॉपर्टी जो ॿियो नालो इहो आहे। हाणे असां हिसाब नंबर 12 कंदासीं त ॾिसंदासीं हिन में कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। हिते लिखंदासीं बिकॉज ए अपॉन बी इंटू बी अपॉन ए इज इक्वल टू बी अपॉन ए इंटू ए अपॉन बी इज इक्वल टू 1। हाणे हिते ॾिसो ए अपॉन बी इंटू बी अपॉन में मक़सदु ॻाल्हि चवण जो इहो कंहिं नंबर असां ॿियो नंबर मल्टीप्लाए कयूं, जवाबु जॾहिं 1 अची वेंदो आहे त असां हुनखे चवंदा आहियूं मल्टीप्लिकेटिव इनवर्स। मतलब त ज़रबी उबतड़। ऐं इन जी मां शायदि तव्हांखे जेको 11 नंबर हिसाब आहे हुनजी तव्हांखे सिंधी शायदि आउं न ॿुधाए सघियो आहियां। इन जो मतिलबु हूंदो आहे त ज़रब जी कट जे मथां विरासत वारी ख़ासियत। अहिड़े तरीक़े सां ॿारो अॼु जो लेक्चर हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए लेक्चर में। तेसीं ताईं अलावाही।